बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह पाक लाइ जेको ॿिन्ही जालनि जो मालिक ख़ालिक पादाणहार आहे। संजा उस्ताद साथियो, अॼु तव्हांखे मुखातिब थियण लाइ हाज़िर थियुसि। काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु सेक्रेटरी साहिबु पंहिंजे ऑफिस वेठो। कल्ह मूंखे मैसेज सेक्रेटरी मां आयो त सुबुह जो 9:30 बजे सेक्रेटरी साहिबु वेंदो, तव्हां सर्विस स्टेशन जे मसइले ते डिस्कस करणी आहे। पोइ कुझु ॿिया बि उस्ताद जा मसइला हुआ जिन में अॼु मूं सेक्रेटरी साहिब खे लिखत जमा कराया, पर हीअ अॻे जंहिंमें कोन थिए रहियो आहे उन्हनि में तव्हांखे ॿुधायां त 2000 खां पोइ उस्ताद जेके रेगुलर जो मसइलो आहे इनिशियल अपॉइंटमेंट मोकिली आहे। ॿियो आहे काफ़ी डायरेक्टर साहिबान सिंधी प्राइमरी उस्तादनि खे गैर हाज़िरी जी आड़ में नौकरनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। शोकाज़ नोटिस जारी कया आहिनि या उन जूं इंक्रीमेंटूं कटियूं हुयूं आहिनि ऐं उन सभु काफ़ी हिकिड़ो उस्ताद बदिन जो वीचारो अटैक, जीअं ख़बर पए त मुंहिंजी नौकिरी ख़तमु थी आहे, महिनती उस्ताद उनखे अटैक थी वियो, गुज़ारे वियो। अहिड़ी तरह सजा वाले ॿ उस्ताद खे ख़बर पई त जिन कॾहिं स्कूल खे हिकिड़ो ॾींहुं न नटायो, उन्हनि खे गैर हाज़िर ॼाणायो वियो। जज साहिबु DO उनखे उस्ताद खे बंदि स्कूल ते रखियो ॻोठाणी एतिरा जे, ऐं उहो ड्यूटी कंदड़ उस्ताद उनखे ख़बर पई त मुंहिंजी नौकिरी चट थी वई आहे, त उहो वीचारो वञे अस्पताल में दाख़िल मरण जी कंदी ते वेठो आहे। अहिड़े तरीक़े सां माना काफ़ी ज़ुल्म बि थिए। उन खां पोइ माना मूं ज़िमेवारी सम्झी त महसूसु कयो त हीअ त सफ़ा पुट हाणे वॾो ज़ुल्म पियो थिए, हद खां वधीक पियो ज़ुल्म थिए न। ईअं दादू जो उस्ताद जो घोड़ा आहे, ईअं ठटे ज़दे जो उस्ताद मूंखे फ़ोन करे चयो साईं असां त ज़ुल्म आहे, असीं ड्यूटी कंदड़ माण्हू आहियूं, असांखे गैर हाज़िर ॼाणायो वियो आहे, ऐं नौकिरनि तां बरतरफ़ कयो वियो आहे या इंक्रीमेंटूं चट कयूं वियूं आहिनि। ऐं ॿियो आहे STR पॉलिसी जे उपदर जेके ऑर्डर थिया ऐं मिनिस्टर साहिबु ग्रीवेंसिस कमेटी ठाहियूं, उन जे बारे में सेक्रेटरी साहिब खे गुज़ारिश कईसीं। ऐं ॿियो बायोमेट्रिक जे बारे में गुज़ारिश कईसीं त हाणे जेके STR आर्मी उस्ताद 50-50 किलोमीटर परे बदिजनि, सियारी मौसम आहे त बायोमेट्रिक असिस्टेंट चवनि था त असांखे मथां खां हुकुम आहे त उस्तादनि खे गैर हाज़िर करिणो आहे हरूभरू बि, ऐं वधि वधि स्कोर असांखे ॾियो त जीअं असां उन जूं नौकरियूं ख़तमु करियूं। हाणे उहे वीचारा सियारे जे मौसम में मुंहिंजा भाउ मुंहिंजी भेनरूं स्कूल उते अञा 5 या 10 मिंट लेट था अचनि त उन्हनि खे गैर हाज़िर ॼाणायो नोटिस जे करे में, इहा सेक्रेटरी साहिब खे त गुज़ारिश कईसीं लिखत में। ॿियो त रिटायरमेंट जो जे केस DO कंदा आहिनि, हाणे सभु डायरेक्टरनि रिश्वत ख़ातिर पंहिंजो बब भरण ख़ातिर लेटर करे भाई असीं कंदासीं। छो? सेक्रेटरी साहिब हींअर हुकुम जारी कयो आहे, लेटर बि जारी कयो आहे, पोइ तव्हां छो कंदा? त मूं सेक्रेटरी साहिब खे लिखत में न अथई, त ज़ुल्म आहे सुधो ॿुधो। हाणे उस्ताद आख़िर केतिरा पैसा भरींदो? प्राइमरी उस्ताद मरी वियो वीचारो, हिकिड़ा एजेंट ॿिया दलाल सभु पैसा फुरनि, वरी हाणे रही के कसर डायरेक्टर बि पूरी पिया कनि। उन जे बारे में साहिब खे लिखत में गुज़ारिश कईसीं। उन खां पोइ पूरी सिंध में बहितरीन स्कूल जेके हलंदड़ हुआ जिन में सभई शागिर्द तइलीम याफ़्ता आहिनि, उन डीएक्टिव खे बंदि कयो वियो। हाणे हालांकि डायरेक्टर ऑफिस डायरेक्टर लिखी बि ॾिनो आहे त बाबा इहे एक्टिव करियो, पोइ उन जे बारे में सेक्रेटरी साहिब खे आगाह कयोसीं। ऐं ॿियो प्राइमरी उस्ताद असल में दुनिया जी तरक़ी या क़ौम जी तरक़ी प्राइमरी तइलीम सां ई थींदी आहे। हाणे प्राइमरी तइलीम उस्तादनि जी ट्रेनिंग जे बजाए वरी ॿियनि खे उन्हनि जी ट्रेनिंग जे आड़ में खयो थो वञे। जीअं जेसीं प्राइमरी उस्ताद खे तव्हां सहूलियत न ईंदो, उन सुठियूं ट्रेनिंग न कराईंदो, तेसीं तइलीम कोन सुधरंदी। सेक्रेटरी साहिब खे गुज़ारिश कई साईं हाणे ट्रेनिंग में प्राइमरी खे अवली महिरबानी करे, छो त असां डायरेक्ट 14 में उस्ताद भर्ती था थियनि ऐं ॾाढा सुठा उस्ताद यूनिवर्सिटी जा पढ़ियल उस्ताद हींअर असां वटि भेजा या महिरबानी करे इन्हनि खे पहिरीं ट्रेनिंग में अवली ॾिनी वञे, उहो लिखत में ॾिनोसीं। ऐं ॿियो गुज़ारिश कईसीं त सुपरवाइज़री सिस्टम पुराणो बहाल कयो वञे। ऐं उन खां पोइ बंदि पियल कुझु आइडियूं आहिनि जेके ग़लति बंदि थी वियूं आहिनि, काफ़ी ॾींहं खां उस्ताद वीचारा चकर कटे कटे मरी वियल आहिनि, उन जे लाइ गुज़ारिश कईसीं।
ऐं जॾहिं टी भेरी मूंसां गॾु अॼु दोस्त साईं बादल थरपारकर मां आयो, उनजो को स्कूल जा मसइला हुआ, DECT जा मसइला हुआ, कुझु उस्ताद जूं STR में बदिलियूं थी हुयूं। ऐं उन खां पोइ साईं मंज़ूर आज़ीज़ बदीन जो दोस्त आहे मुंहिंजो भाउ, ऐं इहो पंहिंजे बदीन जे ज़रिए उस्ताद जो केस सेक्रेटरी साहिब जे अॻियां रखियो। उन में मोतली हुई, उन हिकिड़ो उस्ताद वीचारो अटक थी गुज़ारे वियो। ऐं कुझु STR जूं बदिलियूं हुयूं जेके ॾोराए इलाइक़नि में STR जे उबतड़ STR जो हिकिड़ो कानून आहे त घटि में घटि 55 साल खां मथे वारी बदिली न आहे करणी, फीमेल जी परे न आहे करणी, जेको माज़ूर आहे उन जी परे न आहे करणी, हिकिड़े तरीक़े खां ॿिए तरीक़े में न आहे करणी। त इहे इन्हनि जी वायलेशन करे बदिलियूं कयूं आहिनि उस्तादनि जूं, जेके उस्ताद पहिरियों साईं मंज़ूर आहे इहो साहिबु केरु सम्झायो। उन खां पोइ साईं मुंहिंजो भाउ कादर कुंभर आयो सजावल ज़िले मां, गुलाम रसूल उठो आयो, ऐं उन भाउ गुलाम मुस्तफ़ा जमाली हो, मुंहिंजो भाउ अकबर हो। सेक्रेटरी साहिबु तमामु बहितरीन मोट ॾिनी, इज़त ॾिनी। शुरूआति जेका सेक्रेटरी साहिबु कई त साहिबु हाणे सर्विस स्ट्रक्चर जो कमु तक़रीबन फाइनल थियो आहे। मिनिस्टर साहिबु सेक्रेटरी साहिब खे को 2 ॾींहं 3 ॾींहं अॻे घुरायो, उन पाणी तफ़सीली मीटिंग कई त जेको फाइनेंशियल इम्प्लीकेशन अचे पियो 11 अरब जो, त इहो असां सेक्रेटरी साहिबु लिखियो आहे 3 क़िस्तुनि में। त मिनिस्टर साहिब चयो त इन ते मूंखे मुकमल ब्रीफिंग ॾियो त आउं सेक्रेटरी फिनांस से या CM साहिब सां चीफ सेक्रेटरी सां ॻाल्हाए इहो अहिड़े असां प्रोपोज़ल ठाहियूं जे इहो अॻिते माना वरी वापसि न थिए, इहो मसइलो जेको हल करियूं। पर हाणे आम उस्ताद इहा शइ सम्झी ई कोन थो न, या त असांखे गाॾी ॾियण में पूरो वंदा आहिनि घर खां, यार जेके 80 साल माण्हू वेठा हुया, जेके 80 साल मिनिस्टर आया या पेटर विया सदर आया, उन्हनि त कुझु कोन कयो। हाणे हींअर असां 4 महीना मसइलो शुरू थियो आहे। अॼु सेक्रेटरी साहिबु मूंखे त इहो चयो ऐं जेके दोस्त वेठा हुआ शायदि त हाजी साहिबु हीअ त साल खां वधीक जो प्रोसेस हो जेको तव्हां तो राति ॾींहुं कोशिशि करे हीअ चंद माना 3-4 महीने में हल पियो थिए। पर इनखे हाणे पहिरीं छो त इहा मंज़ूरी मिली चुकी आहे फाइनेंस कमेटी, CM साहिबु मिनिस्टर साहिबु जे कोशिशि था, CM साहिबु असांजी सिंध प्राइमरी असांजी सर्विस स्ट्रक्चर मंज़ूरी उसली मंज़ूरी ॾेई चुको आहे, जंहिंजे लाइ हुन हिकिड़ी कमेटी बि ठाही, सर्विस स्ट्रक्चर कमेटी, तव्हां यादि हूंदो। ऐं उन सर्विस स्ट्रक्चर कमेटी प्राइमरी उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर यूनानिमसली सभिनी मुतफ़क़ तौर ते उहो मंज़ूरु कयो, ऐं उन जा मिनिस्टर बि इशू थिया। पर फाइनेंस वारनि जो माना पैसनि जे बारे में माना फाइनेंस माना ॿरो हूंदो आहे ॾियण खां न। ऐं पोइ असां उन जा जवाब ठाहिया, कुझु रूल्स हुआ, कुझु क़ाइदा कानून, कुझु कानूनी पॉइंट हुयूं, उनखे कंप्लीट करण में टाइम लॻो आहे। पर इहो इलाही शॉर्टकट कयूं न, असां राति ॾींहुं कोशिशि कई आहे। पर पोइ मूंखे रुॻी हिकिड़ी हैरत आहे, घरनि में वेही असुलु हे जिन जो कमु हो उहे न करे सघिया। हीअ त मिनिस्टर साहिब खे ऐं सलाम थो पेश करियां सेक्रेटरी साहिब खे, का बि ख़ुशामद न आहे त पहिरियों दफ़ो सिंध प्राइमरी उस्ताद हू बाक़ाइदा मालिकी कनि पिया। कल्ह मूंखे माना फ़ोन करे घुरायो त वियो अच्छा सर्विस ते अञा बि पाण खे ब्रीफिंग ॾिनी आहे मिनिस्टर साहिब खे। मिनिस्टर साहिबु त सही सही करे तव्हांखे मोकिले छॾींदुसि, पर अॻिते असां उन्हनि खे पाण में एतमाद बि हुन फाइनेंस खे चीफ सेक्रेटरी खे एतमाद में वठी अहिड़ो क़दम कोन्हे जीअं सिंध जी प्राइमरी उस्ताद जो को ही हिकिड़े ॾींहं जो मसइलो न आहे, हीअ सदियुनि जो पुराणो मसइलो आहे। इनखे हल करण जे लाइ तकड़ हाजी तूं न छॾ, छो त मूंखे तकड़ ईअं करिया त उस्ताद पोयां रुॻी एॾो गंद लाहे वेठा आहिनि। असां सर्विस स्ट्रक्चर कई कोन थी, इंडिया पाकिस्तान जंग थी फलाण फलाण फलाण। हाणे सची पुछी त कॾहिं कॾहिं तकड़ में मसइला ठहियल ठोकल कमु असांजो ख़तमु थी वेंदो आहे। मुंहिंजी कोशिशि आहे, अॼु मूं सेक्रेटरी साहिब खे गुज़ारिश कई त साईं एडिशनल सेक्रेटरी बजट तमामु हींअर सुठो आयो आहे। ऐं SO साहिबु आहे, पोइ सेक्रेटरी साहिबु चयो त साहिबु हाणे तव्हां पाण में गॾिजी पाण हिकिड़ी मीटिंग था करियूं कंसल्टेशन करे, त इन में जेके बि अञा बि का अहिड़ी उणायूं आहिनि त मिनिस्टर साहिबु चयो त ऐं फाइनेंस वारनि खे ऑन बोर्ड वठो। त सेक्रेटरी साहिबु फाइनेंस वारनि सां हाणे मीटिंग कंदो, ईअं हिकिड़े दफ़ा समरी मोकिलींदासीं वरी एतिरा लॻंदो त पोइ त मसइलो ई हल कोन थींदो। असां चाहियूं था त अहिड़ो कमु को बि बि का बि कान्हे, मथां केरु चवंदो हथ सां ढले बि थिए फलाण, हीअ हिकिड़ा जेके घरनि में वेही सिर्फ़ु अफ़वाह था फैलाइनि, या मुंहिंजे घरनि सां जेके दादा या त तव्हां बि उस्ताद आहियो, तव्हां वारो करियो, आउं बि उस्ताद आहियां, तव्हां कोशिशि करियो, कोशिशि कामयाबी कुझु आहे। बाक़ी अदा जेकॾहिं ईअं गार्जियन सां मसइला हल थियनि न, पोइ अलाए कंहिंजा थी वेंदा। महिरबानी करे मिनिस्टर साहिबु 500% अॼु मूं संजीदा ॾिठो,
जो त सेक्रेटरी साहिबु मूंखे चयो त मिनिस्टर साहिबु चए थो असांखे कमु करिणो आहे या कमु ख़राबु करिणो आहे त हाजी शफ़ीक जो त तकड़ि न करे फाइनेंस वारनि खे ऑन बोर्ड था वठूं उन सां कंसल्टेशन करे सेक्रेटरी साहिब जो त पाण बि इन खे हिते वरी हिकिड़ो वर्कआउट कयूं था उन लाइ हुन हिकिड़ी मूंखे चयो तव्हां एडिशनल सेक्रेटरी GA ऐं एडिशनल सेक्रेटरी बजट ऐं ॾिसो बजट पाणी में वेही फाइनेंस वारनि सां कंसल्टेशन कयो सेक्रेटरी साहिब चयो ऐं पाण ख़ुदि बि फाइनेंस वारनि सां कंसल्टेशन करे पोइ सेक्रेटरी साहिब खे मिनिस्टर साहिब खे ब्रीफिंग ॾींदासीं पोइ मिनिस्टर साहिबु जॾहिं वरी पाण फाइनेंस वारनि सां ॻाल्हाईंदो ऐं इनशा रब कंदो त इहा समरी पास थी वेंदी ऐं समरी पास त थियल आहे पर इहा फाइनेंस वारा मंज़ूरु कंदा जे असां दोस्त इलाही तकड़ दादा तो चयो जे नवंबर हाणे आउं छा करियां मुंहिंजी त आउं चयो त अॼु थियणु खपे पर पोइ हाणे असांखे ज़िंदगी कमु मसइलो हल करणो त थोरो कुझु सब्र बि करिणो पवंदो न बाक़ी जेके हे ॿिया मसइला आहिनि इन्हनि ते मूं सेक्रेटरी साहिब खे लिखत में ॾेई छॾियो आहे ऐं इहा हफ़्ते अंदरि मीटिंग थी वेंदी इनशा कोशिशि कंदासीं त सभु मसइलनि खे हल करायूं पर हक़ीक़त में जिन जो हीउ कमु हो उन न कयो ऐं मूंखे खामखा ॾींहं का वठणी बुग़्ज़ में साड़ में घटि वधि ॻाल्हाए रहियो आहे सची पुछो त कल्ह मूंखे दोस्तनि काफ़ी चयो तुंहिंजी तबियत सही कनि तूं बाबा अॼु हाणे छॾि खणी तॾहिं मूंखे किथे रिटायर करे बजाए दुआ मदद जे सिर्फ़ु गारियूं नसीबियूं हुजनि त पोइ यार केरु हिकिड़ो माण्हू सिंधी उस्ताद जी त अॻवानी कंदो या मालिकी कंदो न को कंहिंखां चंदो वरितो आहे ज़िंदगी में न को कॾहिं चंदो वठण जो मक़सदु ई आहे जेको थींदो आहे मिनिस्टर साहिब खे रिक्वेस्ट कई अॻे गुज़िरियल STR में काफ़ी उस्ताद जिन खे मूं अॼु ॾिसो बि न आहे उन्हनि मूंखे चयो मुंहिंजी भेनरूं हुयूं उन्हनि खे मूं ॾिठो बि कोन्हे त उनखे असां वापसि करायो ऐं मुंहिंजो कमु आहे त उस्ताद जो कमु थिए पर यार हाणे भई घरनि में रुॻी तव्हां सोशल मीडिया ते गार गंद कंदो त पोइ इंसान आउं बि इंसान आहियां न त पोइ दोस्त यार मिट माइट घर वारा सभु चवंदा त हाणे तूं छॾे खणी घर ॿुड़ थी हींअर मूंखे 70 लख मां 9 लख मिलिया मुंहिंजा पंहिंजा वॉचर जमे थियल उन ते बबड़ मचायो त बाबा वकामजी वियो अरे बाबा मूं त आउं त साद ते लाखों रुपया उस्ताद जे पोयां ख़र्चु करे चवंदो आहियां तहरीक ख़र्चु कंदो आहे जेकॾहिं हीअ मूंखे 9 लख मिलिया त पोइ तव्हां हरूभरू अरा छो था थियो अञा त बसि अलाह तव्हां खे हिदायत ॾे बहरहाल कोशिशि आहे त सिंधी प्राइमरी उस्ताद खे सर्विस नोटिफिकेशन जल्दी मिले ऐं इनिशियल अपॉइंटमेंट वारो मसइलो हल थिए ऐं जेका तव्हां अॻियां मसइला बयानु करिया इन्हनि खे सेक्रेटरी साहिबु संजीदा हो अलहमदिल्ला अलाह कंदो त सिंधी प्राइमरी उस्ताद जी सर्विस मंज़ूरु आहे बाक़ी हातिमी मंज़ूरी जल्दी तव्हांखे ख़ुशख़बरी मिलंदी सूबाई वज़ीर तइलीम ऐं सेक्रेटरी साहिबु अॼु मूं इंतिहाई संजीदा ॾिठा ऐं इनशा रब कंदो सिंधी प्राइमरी उस्ताद जी फतेह थींदी ऐं सिंधी प्राइमरी उस्ताद खे 17 अणु 19 20 हूंदो इनशा उस्ताद ज़िंदाबाद पेटर्न ज़िंदाबाद